जो इंसान तो के अंदाजो कोने कदे भी ए इंसान तो सोचो नाहे त जदे दुनिया में अल्लाह दई रहियो आ त गणे दई रहियो आ हिकड़े अमल जे एवज 10 नेकियूं हिकड़ी नेकी जे एवज 20 नेकियूं पर रब चेतो जदे कयामत में न तो का हिसाब वठंदुस गणे कोन वठंदुस तोरे वठंदुस कदे सोचो थी कदे फुर्सती कोने का दुनिया जे मामलात मा फुर्सती कोने का कब्र में त जरूर फुर्सत थींदी जडे जे किरामन कातबीन मथो अचे बीहंदा मुंहिंजा दोस्त अजीज पो उन मल फुर्सत जी खबर पवंदी ऐं अल्लाह जा बाना हिय जिंदगी नंढड़ो बारड़ो भी रांदी को ठाहींदो आ बस हाणे खत्म था कयूं इंशाअल्लाह ताला 9 बजे ताईं मूं वटि 10 मिंट आहिनि नंढड़ो बारड़ो भी जडे को रांदी को ठाहींदो आ त बे मकसद कोन ठाहींदो आ उन सां खेडंदो आ रूह विरहो कंदो आ जडे उन जी दिल भरजी वेंदी पो उनके भनी उछला छदींदो आ मुसलमानो नंढड़ो बार भी जे कदे बिना मकसद जे एकड़ो मिट्टी जो रांदी को नथो ठाए त ही 6 फुटन जो इंसान अल्लाह बिना मकसद जे बनायो सोचो मुसलमानो तू बिना मकसद जे ला न आयो है पान के संभाल ये न थे आए थे जिस काम के लिए भूल गई वो बात मालिक लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ ये न कर अल्लाह जो बानो थी रह दुनिया ते जमीन ते अल्लाह जो बानो थी रह अजीब असा मुसलमानन जी थ्योरी आ अजीब असा इंसानन जी थ्योरी आ जे कोन कम अल्लाह पंहिंजे जिम्मे खयो आ ओहो असा जोरीअ था पंहिंजे गिचीअ में फिट कयूं ऐं जेको अल्लाह असां जे हवाले कयो आहे उहो कमरी सां अल्लाह जे हवाले करे था छॾियो जुमलो समझ में कोन आयो ऐं इंसान पंहिंजे ज़िंदगी जो मकसद समझ हिकिड़ो कम अल्लाह पंहिंजे ज़िम्मे खयो आहे कहिड़ो अल्लाह फरमाए थो इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बिग़ैर हिसाब मुझे अल्लाह फरमायो रिज़्क़ रोज़ी बिना हिसाब किताब जे ॾियण वारो मां अल्लाह हिकिड़ो 1.25 किलो खीरे में विझंदो तूं 14 मण फुटी के रखंदो आ चो मुझो अल्लाह 1.25 मण कणक जो ज़मीन में उछलाईंदो आ 70 मण केर कंदो आ चो मुझो अल्लाह तो फरमाए रिज़्क़ रोज़ी ॾियण मां अल्लाह जो ज़िम्मो आ तूं तो चवी नमाज छो न तो पढ़ी बनीअ ते कम नमाज छो न तो पढ़ी पानी ते वञणो आ नमाज छो न तो पढ़ी बच्चन जे ला मजदूरी करनी आ बच्चन जे ला रोज़ी करनी आ कदे तो के कुरान झलियो आ कदे तो के सुणे नबी पाक झलियो आ मुझे मदीने जे ताजदार वापार कयो आ हुजूर जे सहाबा वापार कयो आ अबू बकर सिद्दीक जिंदगी कीअं गुजारी आ उमर फारूक जिंदगी कीअं गुजारी आ उस्मान ज़िन्नूरैन जिंदगी कीअं गुजारी आ अली मुर्तज़ा शेर खुदा जिंदगी कीअं गुजारी आ पर मां तो के वधी करे चवा उन बिलाल जेला या उन सलमान फारसी जेला जन अबाणिया सब कुछ छडियो मिलकतूं सब कुछ छडे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में निकरी पिया 1400 साल गुजरी वया बुधा अज भी उनन जो नालो जगते जिंदा आहे या नाहे गोठ जा अमीर रईस 6 महीना साल का पो खबर ही कोने का मुझे मुस्तफा करीम जो हिक सहाबी अज भी जमीन जे तख्ते थे केडो इज्जत सा उन जो नालो वरतो थो वने केडो एहतराम सा नालो वरतो थो वने सबब छाहे उनन पांजी जिंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में गुजारी ऐ इंसान अगर तू भी दुनिया जे तख्ते ते जिंदा रहण तो चाहे तो हिकड़ो ही तरीको है जिंदगी जे का है साह थोड़े पल जाहन कंजी 20 साल कंजी 30 कंजी 40 50 100 हमरा फिनिश थी विंदो लेकिन अबदी जिंदगी तो के अल्लाह ता फरमाइंदो केड़ी सूरत में जदे मुझे रब के राजी कंदे ऐ सोहणे नबी पाक अलैहि सलातो सलाम जी शरीयत जे मथा अमल कंदे इंशाअल्लाह ताला वहा तो के जिंदगी मिलंदी तो रोजी जो जामिन केरा गाला केरा ऐ असा चोदा छो तो ही भी करणो आ बच्चन जे ला रोजी
उचरिया मेहनत करण तुझे मथा लाजिम आहे। मेहनत जे ला मुझे मदीने जे मीर फरमायो अल कासिब हबीबुल्लाह, मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त आ। मेहनत करण तुझो अख्तियार आ, बरकत ॾियण मुझे ॻाल्हि मुझे रब जो कम आ। हाणे अल्लाह तोखे दुनिया ते पैदा छो कयो आ? हिकड़ी आयत कुरान जी पढ़ा, सॼो ॾींहुं रब जो कुरान ॿुध, सजण साईं जो फ़कीर तोखे कुरान ॿुधाईंदो रहंदो, हिक हिक ॻाल्हि अल्लाह जे कुरान मां तोखे ॿुधाईंदो रहंदो। मुझे सुणे करीम रब फरमायो या अय्युहन नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाह जे ज़ात फरमायो ऐ इंसानो उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम, मुझे अल्लाह फरमायो मूं तव्हां खे पंहिंजे इबादत ला पैदा कयो आहे। छाजे ला पैदा कयो आ? पंहिंजे इबादत जे ला। रब चवे मूं तोखे पंहिंजे इबादत ला पैदा कयो आ। तू पंहिंजे झाती पाए अंदर में कंहिंजी इबादत करे रहियो आ। नमाज जो टाइम मस्जिद मां बदकिस्मती त असांजी ॾिसो, सच चवां केरु कावड़ बो त कोन ऐं कावड़ी जो भी न, छो त जे तहां हिन इलाइक़े जा वॾेरा हो त मां भी हिन इलाइक़े जो ही वॾेरो हां। जे तहां जो हिन सांगीअ ते ज़मीनूं त मुंहिंजी भी हिन सांगीअ ते ज़मीन आहे। घोड़े जा कन बराबर आहिनि, लेकिन हक़ीक़त समझो, ख़ुदा जे ज़ात जो जेसिताईं ख़ौफ़ इंसान जे वजूद में न हूंदो न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तेसिताईं इंसान में इंसानियत अची कोन थी सघे। अजीज दोस्तों मूंखे सिर्फ़ जवाब ॾे त जेकॾहिं कहे रईस हलो हद जो MPA हिन वक्त जेको आहे सैयद मुराद अली शाह आहे, उन जे बंगले तां रुगी जेकॾहिं उन जो मुंशी या उन जो को मुशीर या कमदार जेकॾहिं तोॾे न्यापो खणी अचे त साईं चयो अथई त अच मुंहिंजो कमु आहे, इहो बि न ॿुधाए त कमु कहिड़ो आहे, जुती बमरा कोन पाईंदो। असां ॾिसंदा हुआसीं न डॉक्टर सत्तार साहब जॾहिं MPA हुयो त कीअं सुबुह सां हमराहनि जो बूथ बि धोतल कोन हूंदो, कतारूं लॻियूं पयूं हूंदियूं हुयूं। डॉक्टर साहब जेसि ताईं घरऊं निकिरे हमराह मुंहुं मुबारक बूते जे धोंदा त पहिरीं असांजो नालो लिखिजे पहिरीं, पर उहो साॻियो बंगलो आहे, डॉक्टर साहब बि साॻियो आहे। अॼु त केरु दर खोलण लाइ बि तयारु कोन्हे। ओ मुस्लमान गौर कर, हे दुनिया जी जेका ताक़त आहे इहे चंद मिंटनि जी आहे, चंद ॾींहंनि जी आहे। अॼु तो वटां सुभाणे ॿिए हट हली वेंदी। यादि रखी छॾ, मुंहिंजे ख़ुदा जे महबूब सां प्यार करण वारनि जी ताक़त आहे। बिलाल वटि कहिड़ो बंगलो हुयो? जवाब ॾियो मूंखे। बिलाल जी कहिड़ी मिल्कियत हुई? रंग जो भी कारो आहे, नस्ल जो भी सादो आहे, इल्म भी कोन्हे को, लेकिन अॼु भी मिंबरे रसूल ते वेही करे जॾहिं बिलाल जो नालो तो खजे त दिलि मां हिकिड़ी अजीब सुकून वारी ख़ुशबू थी अचे। कमाल छाजो आहे? जो कमाल निस्बत मुस्तफ़ा जो आहे। उन निस्बत सां प्यार कर। ए दुनिया जी सजी निस्बत तबाही ऐं बर्बादी का सवा कुछ भी कोने। लेकिन अर्ज पे कयुम असां मुसलमानन जी मुसलमानी रईस जे घरां न्यापो अचे, रईस जे उताक मां बंगले तां रुगी सखणो न्यापो अचे, ऑफिसर जे ऑफिस मां DC साहब जो रुगी पट्टे वालो अचे, तोखे हर सूरत में 8 बजे पहुचणो आ, हमराह वर खणी 6 बजे का बीठो हुंदो। छाजे ला सॼो थे ख़बर नाहे, पर हिकड़े पासे अल्लाह जो पाक भर्रा जंहिंजो नालो मस्जिद आ। छा नालो आहे? मस्जिद के जो घर आ, चो अल्लाह जो घर आ। उन अल्लाह जे घर मां हिकु दफ़ो न, 2 दफ़ा न, 3 दफ़ा न, 4 दफ़ा न, 5 भेरा सॾड़ो थी रहियो आहे हय्या अलस्सलाह। पहिरीं अल्लाह जी वहदानियत बयान थींदी आहे, अल्लाहु अकबर, अल्लाहु वॾो आहे, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, शाहिदी थो ॾियां पंहिंजे अल्लाह जे ज़ात जी त उन खां सवा कोई इबादत जो लाइक़ न आहे, अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह, शाहिदी थो ॾियां त सुहिणो महबूब मदीने जो ताजदार अल्लाह जो सुहिणो रसूल आहे। ईमान जे शाहिदीअ खां बाद में मुअज़्ज़िन सॾड़ो कंदो आहे हय्या अलस्सलाह।
हलिया नमाज जेला छा जेला नमाज ते अचो हय्या अलल फलाह ही कामयाबी जो सदड़ो आ जेको हिन सदड़े ते लबैक चईंदो आ मुझो रब उनके कामयाबी अता फरमाईंदो आ आहियो केर मुसलमान पुट के जो ही मुसलमान जो मस्जिद में ईद ते वींदा हूं ईद ते वींदा हूं जुमे जे ॾींहुं वींदा हूं ऐं मुसलमान पंहिंजे लाइ थो करे फ़कीर आशिक ताहिरी राजपर लाइ कुझु नथो करे सभु कुझु पंहिंजे लाइ थो करे लेकिन सोच अल्लाह जे दीन जो पैगाम मुख़लिस अंदा ख़ालिस ख़ुलूस नियत सां पहुचाइण हर मुसलमान जी ज़िम्मेवारी आहे उन खां पहिरीं सुजागी कर जॾहिं न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे तख़्ते ते बादशाही करण वारो हिकिड़ो बादशाह केरु गुज़रियो जवाब ॾियो बात जवाब दियो खुदा जा बाना कुछ सोचो ओ सिकंदर बादशाह जॾहिं न दुनिया पियो छॾे मां समझा तो तव्हां थकिजी पिया हो नंगर भी तैयार हूंदो लेकिन मां अज रात बिट शाह को भी बाहर कोट कासिम बुखियो वे उतां घर 3:30 या 2:45 थिया पहुतो हां फजर जे नमाज खां पो सिर्फ इन हाफिज अब्दुल कबीर जे करे निंड कोन केम जो कल वीचारो फजर सां जे पहुतो अज रात वरी मुखे प्रोग्राम काथे वजणो आ निभांदो उजण एकांदो कढिया ये हर ईंदड़ रात में प्रोग्राम हन ओजागन जे बावजूद मुंहिंजा दोस्त अजीज नेक माण्हू हुयो इन नेक माण्हू जे करे अचण थियो वरन मुंहिंजे ख्याल में हिते अचण कोन थींदो आहियूं इलाइक़े जा लेकिन ये ॻाल्हियूं ॿुधी वठ मुसलमान कम ईंदई मुसलमान कम ईंदई अल्लाह जा बाना खुदा जो जेकॾहिं ख़ौफ़ न रखंदे त आख़िर कंहिंजो ख़ौफ़ रखंदे मरण खां पोइ केर कबीदो तोखे जवाब दे दुनिया में प्यारे में प्यारो रिश्तो कंहिंजो आहे चओ अम्मा जो मां जो प्यारो रिश्तो आहे को हिकिड़ो पुट ॿुधायो जंहिंसां क़बर में अम्मा गॾु सुती हुजे को हिकिड़ो तो ॿुधायो छा थियो आहे मुसलमान तोखे दुनिया जो अज़ीम रिश्तो अमड़ जीजल आहे जॾहिं अमड़ जीजल बि क़बर में कार थियल हेॾे दोस्त हलंदे जन जो सा रातियूं होटलुनि ते वेही थो गुज़ारी ए बदबख्त नौजवान होटलुनि ते वेही कचहरियूं करे ज़िंदगी गुज़ारण वारा तो सोचो ई कोन्हे को त घर में तुंहिंजी जन्नत तोखे सॾे रही आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो जीजल अमड़ ॾे खिली निहारण हजन जो सवाब पीउ ॾे खिली निहारण उम्रे जो सवाब घर में अम्मा इंतजार करे रही है घर में अबो इंतजार करे रहियो आहे घर में जन्नत तुझो इंतजार करे रही है तू होटलुनि ते अबाश छोकरन सां गॾिजी करे मोबाइल ते वक्त गुजारे रहियो हां कचहरी कदे पढ़ाई गिला करे जहन्नम खरीद करे रहियो है एकड़े पासे जन्नत तोखे सॾे रही है एकड़े पासे जहन्नम के तू खरीद करे रहियो आहे केर तो चवे त तू अकलमंद आ भले डिग्रियूं तो वट केड़ियूं बुझन भले पर्सनैलिटी तुझी केड़ी बुझे लेकिन सब खत्म थियण वारियूं हन हकीकत इहा करे का हकीकत उहा है जेका हकीकत सुञाण दी आहे चाहे इंसान के सोन ऐं पितल जी ख़बर न हुजे वो केर तो चवे त अकलमंद आ वो त बेवकूफ़ आ मां तोखां तो नौजवान पुछां रातिन जूं रातियूं होटलुनि ते वेहण वारा तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम रात जा घणा कलाक जीजल अमड़ जे कदमनि खे दबाईंदो हई जवाब घणा कलाक पंहिंजे पीउ जी ख़िदमत कंदो हई अगर अबो अम्मा दुनिया छॾे विया हन त कांई ॾींहुं उन्हनि जे क़बर ते वेंदो हई घणा टाइम उन्हनि जे बख़्शिश लाइ दुआ घुरंदो हई दोस्तनि जे लाइ त टाइम आहे दोस्तनि सां कचहरी जो भी टाइम आहे दोस्तनि सां मिलण जो भी टाइम आहे अगर तो वटि नाहे टाइम तो वालदेन जे लाइ टाइम नाहे जेकॾहिं तो वटि वालदेन जे लाइ टाइम नाहे त पोइ कन खोले ॿुधी छॾ अॻियों सभु जेको कल्ह गुज़री वियो उहो अॼु नाहे जेको अॼु गुज़रे थो उहो सुभाणे कोन हूंदो तूं अगरि तो वटि पंहिंजे वालदेन जे लाइ टाइम नाहे त सुभाणे तुंहिंजे बच्चनि वटि बि तुंहिंजे लाइ टाइम कोन हूंदो यादि रखी छॾियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन्हनि बच्चनि वटि बि तुंहिंजे लाइ टाइम कोन हूंदो इन करे मुनासिब इहो आहे त तूं पंहिंजे वालदेन खे टाइम ॾे अगरि ज़िंदह उन्हनि जे क़दमनि खे चुम अल्लाह जो क़ुरान ॿुध मुंहिंजे अल्लाह वालदेन जे मुतालिक़ पंहिंजे कलाम मुक़द्दस में छा फरमायो बसि मां ॾिठो लंगर तयारु करे आयो हो माना दुआ जे तरफ़ तव्हां इशारो न सही इंतिज़ामिया खे असां ॾिसूं था पिया न इन करे पक्की ॻाल्हि आहे थका न आहियो लगे तो थका हो पक्की ॻाल्हि कोन थका हो न ओ मुंहिंजा दोस्त मां 3 4 5 आयतूं क़ुरान जूं थो पढ़ां तूं ॿुध त सही त अमड़ अबे ऐं अम्मा जो रब क़ुरान में शान बयान कीअं कयो
अबे ऐं अमड़ ला अल्लाह ताला कुरान में फरमायो छा अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात फरमायो 15 पारो कुरान करीम जो बियो रुकू पूरो थियो टियों रुकू शुरू थी रहियो आ याद रखी छॾ घर वञी कुरान खोले ॾिसजां माना भी ॾिसजां मफ़हूम भी ॾिसजां मुझे सुने करीम रब फरमायो वबिल वालिदैन इहसाना अल्लाह फरमायो माँ ऐं पीउ सां सुहिणो सलूक कयो माँ ऐं पीउ सां एहसान कयो एहसान जी माना चाहे बुराईअ जे बदिले भलाई कयो अगलो तव्हां खे तकलीफ़ ॾे तव्हां उन खे सुकून ॾियो इन जो नालो एहसान आहे अज़ीज़ा ने मन नौजवान तुंहिंजे लाइ थोरो इन आयत जे हिसे खे खोलिया का बि अम्मा औलाद सां बुरो कान हलंदी आहे कोई बि पीउ पंहिंजे औलाद सां बुरो कोन हलंदो आहे लेकिन मुझे बेनियाज़ रब फरमायो वबिल वालिदैन इहसाना मुझे अल्लाह की ख़बर आहे ज़मानो ईंदो नौजवान हूंदा केॾी महिल अम्मा सां इन करे कावड़ियल हूंदा त अम्मा प्यार मुझे फलाणे भाउ खे घणो थी ॾे केॾी महिल बाबे सां कावड़ियल हूंदा बाबो प्लाट फलाणे खे वधीक थो ॾे बाबे ज़मीन फलाणे खे वधीक भाउ खे ॾिनी बाबे मुंहिंजे ॿिए भाउ खे कपिड़ा वछ वधीक वठी ॾिना यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजे मथे जे अंदर लखे वार आहिनि हिकिड़े खे बि छिकिल अंदाज़ो लॻाए त सूर थिए थो या नथो थिए लखे मथे तुंहिंजे में वार आहिनि तूं हिकिड़े खे बि छिके ॾिस तोखे तकलीफ़ महसूस थींदी जॾहिं तुंहिंजे लखनि वारनि मां हिक हिक में दर्द मौजूद आहे त छा उहा जीजल अम्मा जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान करीम में फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना हमलतहु उम्मुहु कुरहन ववअदतहु कुरहा वहम्लुहु वफिसालुहु 30 शहरा मुझे बेनियाज़ रब फरमायो तुझे माँ ऐं पीउ जा तुझे मथा एतरा एहसान आहिनि अल्लाह फरमाए तो मां वसीयत तो कई खबरदार थी जा मां अल्लाह तो के हुक्म थो कयां खबरदार थी जा मां खुदा तो के नसीहत तो कयां खबरदार थी जा इहा तुझी जेका अमड़ा व हमलुहु व फिसालुहु 30 शहरा हिक अमड़ रब जो कुरान तो चवे हिक मां 30 महीना पंहिंजे बचड़े जा ला वक़्फ़ करे छॾींदी आहे 30 महीना घणा महीना खोल 24 पारो हमलतहु कुरहा व वदअतहु कुरहा जंहिं दिहाड़े खां वठी लखी बच्चा तूं अमड़ जे वजूद में ईंदो आहे उन दिहाड़े खां वठी अमड़ जी निंड हराम थी वेंदी आहे बच्चो वजूद में ईंदो आहे अमड़ खे आत शुरू थी विया उल्टियूं शुरू थी वयूं अमड़ जे दिमाग़ खे चक्कर अचण शुरू थी विया खान साहब जीअं गिरोथ कंदो रहियो वधंदो रहियो त जीजल अमड़ जे तवज्जह जो मर्कज़ बणिजी वियो जेकॾहिं डॉक्टराणीअ चयो त सूफ़ खाईंदी बच्चे खे तकलीफ़ आहे त इहा जीजल अमड़ चाहींदे बि सूफ़ न खाईंदी त मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ कॾहिं तो ईअं कयो आहे न खाई अमड़ खे खारायो जीजल अमड़ त 30 महीना कुरान तो चवे तुंहिंजे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं 9 महीना तोखे पंहिंजे वजूद सां गॾु सांधियो आहे पंहिंजे जिस्म सां गॾु तोखे खणी हली आहे ॾुखनि में सुखनि में जाॾे बि वई आहे जीजल अमड़ तोखे पंहिंजे वजूद सां अंदरि खणी हली आहे उन 9 महीननि खां बाद में बाक़ी जेके 21 महीना जेसिताईं तो में खाइण पीअण जी रब सलाहियत अता फरमाई जेसिताईं तोखे सम्झ अल्लाह ॾिनी जेसिताईं तोखे घुरण जी अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी रब जो कुरान तो चवे ये 30 महीना अमड़ जा जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं यादि करी त क़यामत ताईं उन्हनि जी ख़िदमत करी पोइ बि हक़ अदा नथो करे सघे उन अमड़ ऐं अबे जे लाइ तो वटि टाइम कोन्हे मुझे अल्लाह फरमायो कुरान करीम मां पहिरीं अर्ज़ कयो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुॻी कुरान करीम जा दलील ॾियण लाइ तयार हां अल्लाह फरमायो इम्मा यबलुगन
इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। इन लाशारी जड़ो न लाउड इको जे पो कलाकन तई परवाह काने का। अल्लाह कुरान में फरमाए इम्मा यबलुगन्न माना दे गौर कर इंदकल किबर जडे तुजा अपो ऐं अम्मा कुराड़ा थी वजन। कुरान दे दिहा जडे अबो ऐं अम्मा कुराड़ा थी वजन अबे जे जिस्म मां कमाइण जी सलाहियत खत्म थी वने अम्मड़ जे वजूद मां मुंहिंजा दोस्त अजीज रोब ऐं ताब खत्म थी वने जडे नुहरन जी मोहताज थी वने पीउ जडे पुटन दे निहारण शुरू करे मां जडे नुहरन दे निहारण शुरू करे मुझे अल्लाह फरमायो उन टाइम ते इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा अबो ऐं अम्मा बई हुजन या बिनी मां को हिकड़ो हुजे। गौर कर अल्लाह कीअं फरमाए रहियो आहे फला तकुल लहुमा उफ़्फ़िन केडी बि कावड़ हुजे अबे ऐं अम्मा दे निहारे उफ़ भी न कुछ जान। बाहरों कावड़ में तो अची कारोबार जा मामलात हन दुनिया जा मामलात हन ज़िन जे मथा स्ट्रेस लगो पयो आ ज़िनी तौर ते डिस्टर्ब लगो पयो आ लेकिन अल्लाह कुरान में फरमाए तो दुनिया जे मामलात के दुनिया ते महदूद रखो घर जे बाहरे दरड़े ते बीही रह पहिरी पांजे पाण के नॉर्मल कर दुखन के हेठो चला परेशानन के हेठो चला हिकड़ी गाल ज़हन में रखो त मां घर वञा तो मुझो कुराड़ो बाबो साम्हूं हुंदो मां घर थो वञा मुझी जी जल अम्मा मुझे साम्हूं हुंदी। या अल्लाह दिलन जा मालिक रब मां अबे ऐं अम्मा जे खुशीअ जे लाइ पंहिंजे दुखन के दर ते तो छॾियां पंहिंजे परेशानन के दर ते तो छॾियां ता त मुझे दुखन जे करे मुझे अम्मा जे मथा पार न अचे मुझे बाबे के का तकलीफ़ न अचे। खुदा जे इज्जत जो कसम खणी तो चवां जेॾी महिल इहा नियत करे तू दर खां अंदर मुर्गी वींदे मुझे मदीने जे मीर फरमायो आ जॾहिं अम्मड़ मुर्गंदो बच्चे खे ॾिसंदी आ हिक मां जे अंदर में जॾहिं उहा ख़ुशीअ वारो एहसास पैदा थींदो आ मुंहिंजो रब ऐलान कंदो आ फरिश्तो हिन मुझे बाने पंहिंजे अम्मड़ खे ख़ुशि रखण जे लाइ तमामु मामलात ॿाहिरि उछलाए आयो आ मां रब ऐलान तो कयां अम्मड़ ॾे हिकिड़ो दफ़ो मुर्गी निहारियो अथई 10 मक़बूल हजन जो सवाब लिखी छॾियो। मां ऐं पीउ जो अदब मामूली ॻाल्हि नाहे अजीज़ा ने मन अल्लाह फरमायो फला तकुल लहुमा उफ़्फ़िन अबे ऐं अम्मा जाॾो उफ़ भी न कुछ जा वला तन्हरहुमा उफ़ त न कुछ जा पर कुराड़े पीउ खे छिड़ब भी घर में अबे के खंग थिया कुराड़ो आ खंगे तो ओ पुरो पोड़ा हाने बस हाने कुराड़ा खंगी खंगी घर किन करे छड़ियो थे मुजी टाइल किन कई थे मुजो ओ खुदा जा बाना अगर इहो कुराड़ो न होजे हा त तो जो वजूद ही को न होजे अज तू दुनिया ते जेकी कुछ आही इन कुराड़े जे सदके में है अगर इन जो खून न होजे हां अगर जेके जो कुराड़ो तो चवी इहो जवान न होजे हां त तुजी अम्मड़ किथों थे हां तुजो वजूद किथों थे हां। अल्लाह फरमाए तो खबरदार थी वला तन्हरहुमा अबे ऐं अम्मा के छिड़ब भी न दीजा वकुल लहुमा कौलन करीमा उन्हनि सां ॻाल्हाई कंध हेठि करे ॻाल्हाए मुंह में ॾेई न ॻाल्हाए जा अखियूं अखियुनि में ॾेई न ॻाल्हाए जा मतां ज़मीन जे ॿिनि ॿारनि जे करे अबे सां साम्हूं थी ॻाल्हाई मतां पिलाट जे टुकड़े जे करे अबे सां साम्हूं थी मतां जी जल अमण सां जगह जे टुकड़े तो साम्हूं थी खबरदार थी जा उन्हनि जो हिकिड़ो बि थोरो नथो लाहे सघी मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो सहाबिया जो केरा जवाब ॾे हुज़ूर जो सहाबी
सगिया जी जल अमड़ के कुल्हड़े ते खणी हिकड़ो हज कराई बियो हज कराई त्रियो हज कराई 4 5 6 7 8 9 10 जदे 10 हज मुकम्मिल फराइज अदा करे काबतुल्लाह शरीफ जे सामो सिर सजदे में रखी दुआ तो घुरे ओ मुझा करीम रब तुझा लख एहसान अज मु पंहिंजे जी जल अमड़ जो थोरो अदा करे छॾियो आ हक़ अदा करे छॾियो आ अञा सजदे जे सूरत में इहो इरादो थो करे ग़ैबी आवाज़ तो चे खबरदार थी जा अञा त तो जी जल अमड़ जे हिक रात जो ओ जागे जो हक़ भी अदा को न कयो आ माँ पी जो कदें भी हक़ अदा नथो करे सगी मुसलमान नौजवान इन करे बस हाणे क़ुरान करीम जे आयत के मां मुकम्मिल करे वठ अल्लाह फरमाए फला तक़ुल लहुमा उफ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा 15 पारो क़ुरान जो 3 रुकू खोले वनी दिस अल्लाह फरमाए अब्बे अम्मा सा उफ़ भी न कुछ जो अब्बे अम्मा सा झिणक दे न गाल्हाए जो बल्कि अब्बे अम्मा जे अंद हेठ करे गाले वख़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा अल्लाह जिया सवारी बल्कि अन्या अज दुनिया जे लफ्ज़न में चवा जिया ड्राइवर पांजे मालिक जे अचण ते दरवाजो गाड़ी जो खोले कंधो हेठ कयो बीठो हुंदो आ मालिक वेहंदो आ हथ सां दर बंद कंदो आ मुझो रब तो चवे वख़्फ़िद लहुमा अब्बे आई अम्मा जे सामो कंधड़ो झुकाए बीह जा इन नियत सा बीह जा त अम्मा हुक्म करे मां पंहिंजे कुल्हड़न ते खणी अमड़ के तफरीह कराए पुटन के भी तो कुल्हड़ी ते खणंदो आ कने अमड़ के भी खणी बचड़न के खणंदो आ कने अब्बे के भी खणी दिस तो के भी कने तुझे अब्बे खयो हो अल्लाह ताला जा बानड़ो कुरान करीम जे आयत जे आखिरी हिस्से ते अचा मुझे अल्लाह फरमायो जेको अज जे प्रोग्राम जो मकसद आ ईसाले सवाब अला अल्लाह कुरान में छा चयो ए कंटिन्यू आयत जी तिलावत कंदो पियो चा अल्लाह फरमायो वकुल ओ मुझा मुस्तफा जी मुझा करीम रब मुझे बांधड़न के बुधा रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा सादन लफ्ज़न में बोल अल्लाह ताला अब्बे अम्मा जेला दुआ घुरण सिखारिया छा सिखारियो रब अब्बे अम्मा जेला 15 पारो कुरान जो खोल अल्लाह ताला अब्बे अम्मा जेला दुआ घुरण सिखारी अल्लाह ताला अब्बे अम्मा जाडो गाल्हाण सिखारियो अल्लाह ताला अब्बे अम्मा जो अदब सिखारियो अल्लाह ताला अब्बे अम्मा सा सिले रहमी अख्तियार करण जो हुक्म दिनो अञा तोखे खुदा छा समझाए रब चवे तो पंहिंजे अब्बे अम्मा ला जॾहिं दुआ घुरी हिय घुरो रब्बिरहमुहुमा ओ मुझा परवरदिगार मुझे अब्बे अम्मा ते रहम फरमाए कमा रब्बयानी सगीरा मौला जिय नंढड़े लाकू मुझे अब्बे अम्मा न मूं ते रहम कयो मौला अज तू भी मुझे अब्बे अम्मा ते ई रहम फरमा नंढड़े लाकू अब्बो अम्मा औलाद ते कीअं रहम कंदो आ जो उन जे गलतिन के निगलेक्ट करे छॾींदो आ उन जे कमज़ोरन कोताहन के ॾिसी अण ॾिठो करे छॾींदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंदे पंहिंजे ला ए फ़कीर अब्दुल मजीद ऐं मुरीद हुसैन पंहिंजे वॾड़े ॾाॾी ऐं पंहिंजे अब्बे जे ईसाले सवाब जे ला दुआइया हिकिड़ा कलमात चवराए करे हिकिड़ी इज्तिमाई दुआ कराइण जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो प्रोग्राम रथियो छो त मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो जह भी जगह ते 40 कलमे वारा गड थींदा हन उन 40 में कम अज कम हिकड़ो एड़ो जरूर होंदो आ जंहिं जे करे अल्लाह 39 जी दुआ भी कबूल करे छॾींदो कम अज कम हिकड़ो वधिक केतरा भी थी सकन था हिते भला मां तो गुनहगार सही तवां में केतरा अल्लाह जा नेक सालिह बाना वेठा हन हथड़ा खणदासी गडजी करे अल्लाह पांजे महबूब जे सदके मियां मुरीद हुसैन ऐं अब्दुल मजीद जे ॾाॾी उन जे बाबा जी त मग़फ़िरत इंशाअल्लाह फरमाइंदो पर जेतरा आया हूं उन्हनि खे रब खाली मोटाइंदो जवाब दियो खाली मोटाइंदो बहानो रहमत खुदावंदी बहाना में जोयत अल्लाह जी रहमत
बहानो पई ॻोल्हे जंहिंखे ख़ुदा बख़्शण चाहे थो छो त अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे कॾहिं थियो आहे त गुलनि जे मथां वसंदी हुजे कंडनि ते न वसंदी हुजे जवाब ॾियो कॾहिं ईअं थियो आहे ख़ुदा जी रहमत जॾहिं वसंदी आहे गुलनि ते बि वसंदी आहे त कंडनि जे मथां बि वसी वेंदी आहे मुंहिंजो अल्लाह जॾहिं महिरबानी कंदो आहे नेको कारण ते कंदो आहे त मूं जहिड़नि गुनाहगारनि ते बि अल्लाह महिरबानी करे छॾींदो आहे त मुंहिंजा दोस्त हिन सॼे प्रोग्राम जो मक़सदु वालिदैन जो अदब वालिदैन जी ख़िदमत उन्हनि जे लाइ दुआ अगर अबू अम्मा ज़िंदा आहिनि तॾहिं बि उन्हनि जे सिहत आफ़ियत लाइ हर टाइम ते दुआ घुरो अगर अबू अम्मा दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जे बख़्शिश लाइ दुआ घुरो इन दुआ जे लाइ दुआ जो हुकुम आहे क़ुरान में माना अबू अम्मा लाइ दुआ घुरणु फर्ज़ियत में शामिल आहे हाणे इन दुआ घुरण जो आसान में आसान तरीक़ो कहिड़ो आहे भला जे हूअं तूं मसरूफ़ आहीं ॾाढो कारो बारड़ो थई ज़मींदारी थई वग़ैरह 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 ॾाढो मसरूफ़ आहीं भला हिकिड़ो कमु कर निमाज़ 5 वक़्त पढ़ तुंहिंजी ऑटोमेटिक दुआ थी वई कीअं दुआ थी पढ़ियल हीअं अणपढ़ियल जॾहिं निमाज़ में सलाम खां पहिरीं क़ाइदे में माण्हू वेहंदो आहे अतहियात खां पोइ दुरूद खां पोइ दुआ कहिड़ी पढ़बी आहे रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती तुंहिंजे लाइ बि दुआ तुंहिंजे औलाद लाइ बि दुआ और रब्बना व तक़ब्बल दुआ ओ दुआउनि जा क़बूल कंदड़ परवरदिगार रब्बना ग़ुफ़िरली मौला मूंखे त माफ़ फरमा वल वालिदैय मौला मुझे अबे ऐं अम्मा खे बि माफ़ फरमा वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब मौला क़यामत ताईं अचण वारनि ईमान वारनि खे माफ़ फरमा निमाज़ बि अदा थी वई दुआ बि रब जे दरबार में थी वई तोखे त पढ़ण नथी अचे न दुआ पेश इमाम जे पोइ जे पुछा हिन इमाम पढ़ी छॾी तुंहिंजी दुआ अदा थी वई जो इंशाअल्लाह ताला निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ंदासीं पढ़ जे लाइ सबको पंहिंजे लाइ पढ़ंदो कोई कंहिंखे थोरो नथो करे कोई कंहिंजे क़बर में न वेंदो सबको पंहिंजे अमलनि जो जवाबु पाण ॾींदो मुंहिंजा दोस्तो कसरत सां इस्तग़फ़ार कयो अल्लाह जी निमाज़ पढ़ो निमाज़ ऐं इस्तग़फ़ार खां वधीक जेको अहम कमु आहे उहो कहिड़ो आहे मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि फ़क़ीरो जिते वञो अल्लाह जे मख़लूक खे दर्स ॾियो त अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत कयो बेशक निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ आहे लेकिन इन फ़र्ज़ खां वधीक हिकिड़ो ॿियो फ़र्ज़ आहे उहो कहिड़ो आहे कंहिं मिस्कीन जी मदद कयो कंहिं बेसहारे जो सहारो थियो अहिड़ो जेको टुटल आहे उनखे थोरी टेक ॾेई मथे खण तूं हुनखे ज़मीन खां 2 फुट मथे खण अल्लाह तोखे अर्शन ते पहुचाए छॾींदो ॿिए नंबर ते ही जेको दौर आहे ॾाढो ॾुखियो पियो हले हिन दौर में भला जे घणी सखा नथा करे सघूं त हिकिड़ी सखा जो अॼु वाइदो कयो त सवली कंदासीं कहिड़ी मुरकणु सिखो अल्लाह जे मख़लूक ॾे निहारियो त मुरको हिन दौर में खिलणु महांगो थियो जंहिं ॾे ॾिसो मुंहुं ख़राब लॻो पियो आहे पीउ पुट साम्हूं बदकिस्मती त ॾिसो सच पुछो त ही अंदर भरियो पियो आहे किथे आहे दोस्ती घरों 4 दोस्त था निकिरनि होटलिंग जे लाइ जॾहिं होटल ते पहुता कुर्सियूं 4 पियूं आहिनि हो हुते मोबाइल में सुख लॻो पियो हो हुते 4 ई वेठा गॾु आहिनि पर गॾु आहिनि कोन हो पंहिंजे धंधे ते हो पंहिंजे धंधे ते हो पंहिंजे 4 ई पंहिंजे धंधे ते चढ़िया वेठा आहिनि हालांकि आया गॾु होटलिंग करण मानी आॾो पई आहे मैसेजनि जी हणहणा लॻी पई आहे ओ मुस्लमानो ओ मुस्लिम सभु कुझु छा थी रहियो आहे तव्हां कॾहिं बि इहो नथा सोचो इहा शइ जो इस्तेमालु ज़रूरी आहे लेकिन ज़रूरत आहर इस्तेमालु कर किथे इन जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुज़र असरात केतिरा आहिनि अॼु जा नौजवान कन ते पई आहे मां त मौलवी माण्हू राति ॾींहुं पियो हलां ख़ुदा जो कसम रोडनि ते ॾिसंदो हा नौजवान रोड ते सुता पिया कन ते चढ़ी पिया मथां गाॾी बीहारे ट्रां नौजवान खे ख़बर ई कान्हे का अड़े अल्लाह जा बाना मथे तो थी इन मोबाइल तव्हांखे अंदाज़ो कोन्हे को त इहा जेका मोबाइल कलाकनि जा कलाक रखी कनि मोटरसाइकिल जे हमरा हले पियो थो मोटरसाइकिल हलाए पियो थो हीअ कंधु लॻो पियो आहे अंदाज़ो हुनखे कोन्हे त हीअ तूं पंहिंजे हॾीअ सां केतिरो ज़ुल्म करे रहियो आहीं जेको कलाकनि जा कलाक
पैकेज करे कन ते रखी रहियो आहे उनखे अंदाज़ो कोन्हे त चंडी जेका हले थी पई हिन जो कनेक्शन जेको आहे उहो सयाराती निज़ाम जेको आहे मवासिलाती जेको निज़ाम आहे उहो तुंहिंजे दिमाग़ जे नसुनि खे तुंहिंजे हिन ब्रेन खे केतिरो डैमेज करे सघे थो तुंहिंजे दिमाग़ जे ताक़त खे केतिरो मफलूज करे सघे थो ओ ख़ुदा जा बाना मोबाइल जो इस्तेमाल कर लेकिन मुनासिब इस्तेमाल कर ओतिरो इस्तेमाल कर जेतिरी ज़रूरत आहे जेको टाइम बचे थो अचे अमड़ जी ख़िदमत कर जेको टाइम बचे थो अबे जी ख़िदमत कर जेको न रस्ते में मिले उनखे अस्सलाम वालेकुम भी चओ खिली उनखे अस्सलाम वालेकुम चओ मां पंहिंजी तकरीर ख़त्म थो कयां अस्सलाम वालेकुम चओ उनखे ज़रूर पर खिली पहुचो मुमकिन आहे हू कंहिं परेशानीअ में मुब्तला हुजे मुमकिन आहे हू ॾुखारो हुजे कंहिं ॾुख में परेशानी में अची रहियो आहे तो रुॻी खिली उनखे चयो पाजी अस्सलाम वालेकुम की हाल है तुहाडा ठीक है ना थोड़ो तू मुरके अदा कहिड़ा हालनि भाउ ख़ुशि आहीं थोड़ो तू मुरके तुंहिंजे मुरकण सां जेकॾहिं हुनजे चेहरे ते थोड़ी बि मुरक अचे वई हुनजो ग़म हल्को थी वियो खुदा जो कसम मुझे अल्लाह के ॾाढी ॻाल्हि वणंदी मुझे मदीने जे साईं के ॾाढी ॻाल्हि वणंदी इंसानियत जेका आहे इहा सभ खां वॾी इबादत आहे।